नाज़िर गुलाबनगर में पाणी हथरादू खोट खिलाफ़ आबादगार सरापा एहतजाज बणियल आहिनि। समें आबादगारनि पारां रैली जा तफ़सील ॿुधाए रहियो आहे फ़कीर अमीन। असां हींअर मौजूद आहियूं खच्चर शाख जे रेगुलेटर ते। पूछड़ी जा ज़मींदार आबादगार पाणी जी हथरादू खोट खिलाफ़ अॼु हिते एहतजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। छाटे जे खिलाफ़ शेख बिरकियो जा असीं ज़मीनदार टोटल हिते गॾु थिया आहियूं। हिते इरिगेशन जी नाअहली सबबि हिते वाटर कोर्स टुटल आहिनि, जंहिंमें 62 ज़मीनदार XMNA नवाब गनी, नवाब यूसुफ, गुलाम नबी मोराई हिन जा वाटर टुटल आहिनि। उन्हनि जे खिलाफ़ असां एहतजाज करे रहिया आहियूं। असांखे टेल ते तमामु पाणी पीअण जी बि तकलीफ़ आहे, इलाही शॉर्टेज आहे असां वटि। सिर्फ़ु इन हिकिड़ी शइ लाइ गॾु थिया आहियूं, पाणी लाइ। असां लाइ पाणी हुते पीअण लाइ बि कोन्हे, को जानवर इंसान कंहिं शइ लाइ पाणी कोन्हे। जंहिं एरिया में असांजी ज़मीनदारी आहे उते पाणी मिठो ज़रियो बि कोन्हे। ज़ुल्म असां सां इहो आहे। 62 ज़मीनदार आहिनि, सभिनि जा वाटर टुटा पिया आहिनि। हर वारे ते वाटर टुटनि था, इरिगेशन वारा को बि एक्शन नथा खणनि। असांजी इल्तिजा इरिगेशन वारनि खे ऐं MNA MPN खे त पंहिंजा वाटर ठाराइनि, उन्हनि जा टेल ते पाणी पुॼाइनि। सरकार खे अपील था करियूं, चीफ जस्टिस के, आर्मी चीफ के, CM सिंध के, जेके बि आहिनि मथियां सभिनी खे अपील था करियूं, महिरबानी करे असांखे पाणी पहुचाए ॾिनो वञे। हिते आबादगार ऐं ज़मीनदारनि जो चवणु आहे त 62 ज़मीनदार जेके आहिनि उन्हनि जा मांडूल टुटा पिया आहिनि ऐं टेल ते पाणी नथो पहुचे। ही वाटर ठाराए असांखे टेल ताईं पाणी पहुचाए ॾिनो वञे।